जी नाज़रीन, सारो ढंढ में मुसलसल बरसातूं पवण ऐं पाणी जी चाड़ थियण सबबि मुख़्तलिफ़ ॻोठनि जा रहवासी लॾ पलाण करे अचे एफपी बचाव बंद वटि वेठा आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त इंतिज़ामिया तरफ़ां उन्हनि जी कहिड़ी वार कई वई आहे। असां किथे छांव में वेहूं, कोठा ॾिसो त किरी पिया वञी ॾिसो, मता चओ त कोठा न किरी पिया, फसल विया, लख लातासीं फसलनि में, फसल बि आहे, माल बि मरी विया असांजा। न को बनी न ॿारो किथऊं कुझु कोन, असां पढ़ाई कुल मथे कंदा, उहा बि असांजी ॿुॾी वई, न को माल मता बचो, न अन्न को कण को बचो, का शइ कोठा असांजा किरी पिया। असांखे न अन्न न पाणी न तंबू, का शइ बि कान्हे का असांखे। असां वियासीं त जे ॿियनि जो सामान असां तव्हांखे न ॾींदासीं, छा कान्हे। हिकिड़ो तंबू ॼणिया बि असां पछाड़ी छांव वठो कयूं हा। जी नाज़रीन, तव्हां मुतासिर ॻोठाणनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुननि जो चवणु आहे त इंतिज़ामिया तरफ़ां असांजी का बि वार न कई वई आहे। हिननि आला अख़्तियारनि ऐं इंतिज़ामिया खां घुर कई त असांखे राशन खेमा ॾेई असांजी हिन मुश्किल घड़ी में वार कई वञे, जीअं असां बि सुख जी ज़िंदगी गुज़ारे सघूं। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद साले बुलेदी, सिंध टीवी न्यूज़ कंबर।